हमजा खे छॾे ॾियो हेचे हमजा पियो रनिंग में क्यों मतलब बाबू कड़ी को पते रनिंग जी। त हाणे ॿुधाए वञूं केॾां पिया? नहीं पीनी है हेलो अभी हेलो घुमण जे चक्करनि में कॉफी रहिजी वेंदी। चलो चलो हलो। हमजा दी के हमजा करे कुछ कोन थींदो। व्यू ॾिस पियो लॻे। हट व्यू केड़ो व्यू आहे? पासा खे व्यू ॾेखारणो। आओ है ना जी बारबेक्यू जी खुशबू पई अचे। टिका वठनि सुठी आहे न। फेस साफ़ कर, सिर्फ फेस से लॻो पियो अथई पहिरियों चूरो चूरो। हा पूरो फेस साफ़ कर। अञा हितां सही आहे। जेकी मेहनत लॻी पई आहे न हिन सां खाइण जी। मुखे खराडो वो था मुखे खराडो जा तो जी ये असांजो ख़तरनाक सिग्नल आहे जेको असां क्रॉस करे रोड जे ॿी तरफ़ अची विया आहियूं। हुन पासे असांजो घर आहे। सो भॼी पहुता आहियूं। मूंखे रिकॉर्डिंग कोन कंदसि फ़िलहाल रुकोसीं रोड क्रॉस करे वठूं। सो रोड क्रॉस थी वियो। हाणे वञूं था अंदरि सी साइड जी तरफ़। हा हिते फ़िलहाल रखे छॾियो सामान। अला अस्सलाम वालेकुम। कीअं तव्हां सभु? उम्मीद थी कयां तव्हां सभु ठीकु हूंदा। अॼु मां तव्हांजी दोस्त बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं थोरो सीउ पए पियो। हुनखे चवां सी साइड ते अची वेठी आहियां। ॿार पुठियां मुंहिंजा समुंड में विया आहिनि हरू भरू। पुर्तगाल में समुंड एॾो परे हूंदो जो हीअ वीचारा लही न सघंदा, पर हिते हिननि खे आसानी आहे समुंड जी। सो ॿई हेठि लही विया आहिनि। कुझु ॾींहं पहिरीं बसि हिते आया हुआसीं त ॿारनि चयो पियो त ममा असांखे हेठि वञिणो आहे, पर असीं आयासीं मग़रिब जे टाइम। सो एतिरो सीउ हुयो जो हिमत न थी। सो हींअर आऊं आई आहियां पंहिंजो ॿारनि खे ॾींहं जे टाइम वठी त मुंहिंजे थोरो ॿारनि खे हिते घुमाए फिराए। पोइ वरी पंहिंजो हस्बैंड खे चयो थोरी देरि खां पोइ असांखे वठी वञनि त पोइ हू ईंदा त पोइ असीं घर वेंदासीं। सो आहे थोरो घणो सीउ, पर पंहिंजो मज़ो लॻो पियो आहे। मतलब एतिरो सीउ वणे थो, एॾी थधिकार वग़ैरह वणे थी। त इहे असांजे घर जे वेझो हिकिड़ो बीच आहे। मां तव्हांखे ॾेखारियां थी थोरो घणो। इन करे जो पहिरीं असीं मतिलबु जॾहिं ज़िद मुंहिंजो 9 महीननि जो हो तॾहिं बसि हिते शिफ्ट थियासीं, हिन इलाइक़े में शिफ्ट थियासीं। त अॻियां हाणे त हिननि अॻियां सॼो पंहिंजो चेंज करे छॾियो आहे। त पंहिंजो बीच हूंदो असांजो अॻियां। त उते असां मतिलबु ॾाढो ईंदा हुआसीं ज़ैद खे वठी। त झूला वूला ॿारनि जा हूंदा आहिनि, नंढिड़ो हूंदो हो ज़ैद। त मतिलबु कोविड खां पोइ असां उहो घर चेंज कयो जो पंहिंजो स्कूल जॾहिं बंदि थी विया ऐं जॾहिं स्कूल रीओपन थिया हिननि जा। जी न पाणी जे अंदरि हा जी 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 बैठ जी। ॻाल्हि कोन्हे भेण, डेले वॾी जॻह आहे। अच्छा मां ॿुधाए पई पहिरीं तव्हां पाण जेको हिते रहंदा हुआसीं त जॾहिं रीओपन थिया ॿारनि जा स्कूल, त हिननि जो ड्राइवर पंहिंजो वियो न हुयो हिते। त पोइ हिनजे स्कूल जे करे असीं पोइ ॿी जॻह ते शिफ्ट थियासीं। हाणे वरी जॾहिं वापसि आया पुर्तगाल में त वापसि इन इलाइक़े में। हीअ इलाइक़ो असांखे ॾाढो वणंदो आहे। मुंहिंजे हस्बैंड खे स्पेशली ॾाढो वणंदो आहे हिते। अच्छा तव्हांखे थोरो ॾेखारियां थी। त पोइ न करियो न, पंहिंजो थोरो अंदरि घणो अॻियां न वञिजो। ठीकु आहे। त तव्हांखे साफ़ करणी छो आहे? तव्हां वञी पहिरीं घुमी फिरी अचो। बाबा अची वञनि पोइ मूंखे न चइजो, असां जल्दी वापसि अची विया हलियासीं। चलो चलो वञो। ॿारनि सां गॾु हूअं बि कुझु बि करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। सो इन जे करे इहो रोड आहे जेको असीं क्रॉस करे आयासीं। ॾाढो ख़तरनाक रोड हुयो। सो बसि थोरी देरि में हस्बैंड बि अची वेंदा त असीं वेंदा हलियासीं। पर हितां नज़ारा ॾाढा सुठा। असां सां गॾु पखी वग़ैरह ख़ुशि पिया थियनि। पखी वीचारा इंजॉय वेठा कनि। असां त ख़ैर असां हिते ॾाढो ईंदा हुआसीं ज़ैद खे वठी। पोइ हमजा वॾो थियो, पोइ ॿिनि ॿारनि खे वठी हिते ईंदा हुआसीं। पोइ कुझु टाइम खां पोइ हुननि उहे झूला ई ख़तमु करे छॾिया हिते। त ॿारनि जो दिलि बि ख़तमु थी वियो। पोइ वरी असां वरी ॿी तरफ़ वञणु शुरू कयो। ॿिए पासे वेंदा हुआसीं कीअं वटि पाणी में इंजॉय वेठो करे। जी माण्हू जे साम्हूं ईअं न पिया ॻाल्हायो ऐं वेठा बि पंहिंजी ज़बान जा माण्हू उर्दू स्पीकिंग वेठा आहिनि त अॼु पियो लॻे। सो ख़ैर ॿारनि जो आहे राति त हितां वञी पंहिंजो हली ममा कॉफ़ी पियो। मां चयो हींअर त कॉफ़ी कोन था पियो, फ़िलहाल घर हली मानी खाईंदासीं। को ॿार मानी बि नाहे खाधी एक्साइटमेंट में। कल्ह खां लॻा पिया त ममा पंहिंजो हलूं हिते, पर मां मना पई कईमानि। जो मां चयो मूंखे पोइ लंच मुंहिंजो लेट थी थो वञे। इन करे बाय वॉक हुतां अचण जे 15 मिंट जेके न मूंखे नसीब जा लॻल आहिनि। हुतां पुर्तगाल में 15 मिंट मूंखे स्कूल लॻंदा हुआ पहुचण में।
ऐं हिते अचण में 15 मिंट लॻनि असांखे पंहिंजे घर खां हिते। सो पंहिंजो बसि ॿारनि खे वठी हाणे ॿार इंजॉय वग़ैरह कनि पिया। तव्हां बि ॾिसो नज़ारा हिते बि पंहिंजो माशाल्लाह असांजो जेको ही जेकी पूरी पट्टी आहे सी साइड जी ॾाढी ख़ूबसूरत ठहियलु आहे। उहो ख़ैर पहिरीं तव्हांखे व्लॉग ॾेखारिया पिया आहिनि कुवैत जा। त पंहिंजो इलाही माण्हुनि खे ख़बर ई कोन्हे कुवैत आहे किथे, मूंखां पुछंदा आहिनि त आहे किथे, दुनिया जी कहिड़ी कुंड में आहे। ऐं कुझु ॾींहं पहिरीं मूंखे मैसेज आयो त तव्हां पुर्तगाल में रहो था, कतर में रहो था। मूं चयो न पुर्तगाल न कतर, ऐं कुवैत में आहियां हींअर। उस बि थधी आहे, इन करे उस बि वणे पई। अच्छा ही त पंहिंजो तव्हांखे ॾेखारियां, बिस्मिल्लाह मारां थी। ही वॉकिंग ट्रैक वग़ैरह ठहियल आहिनि हिते, त वॉक वग़ैरह करियो, ॿार साइकिलिंग वग़ैरह कनि, स्कूटी हलाइनि। त लिखियल आहे भई वॉक जे करे न पोइ अॻियां हली पोइ किलोमीटर वग़ैरह बि लिखियल आहिनि। ऐं वञा पर मुंहिंजो सामान पियो आहे पुठियां ही एॾो परे परे जेको आहे कुवैत सिटी नज़र पियो अचे। परियां कुवैत सिटी आहे, पर हवा ॾाढी आहे, ॾाढी हवा आहे, थधी थधी हवा आहे। ऐं हेॾी देरि खां ॿारनि खे वेठी ॾिसां कुझु बि न पिया कनि। हालांकि हुननि खे मना करे रखियो त घणो पाणी जे अॻियां न वञिजो, मूंखे पाणी डपु थींदो आहे। त कनि कुझु कोन पिया, उते ई बीठा आहिनि, लेकिन बसि बीठा आहिनि सिर्फ़ु, कनि कुझु बि कोन पिया। जी उन ॾींहुं त न, पर सेकेंड डे ते वीकेंड हो त असीं ॿारनि खे वठी पंहिंजो वियासीं आउटिंग ते। पोइ हुते मानी बि खाधी, ॿारनि खे लॻी पई कॉफ़ी। हालांकि हमज़ा शौक़ीन न आहे कॉफ़ी जो, पंहिंजे बाबा ते वियो आहे। हिनजे बाबा खे हमज़ा खे चांहि वणंदी आहे, ज़ैदी ऐं शौक़ीन कॉफ़ी पीअण जा। सो ॿिए ॾींहुं वीकेंड उन ॾींहुं न वियासीं। एतिरो सी साइड ते सी हुयो जो सी अंदरि में वेही रहियो। घर वञण खां पोइ मुंहिंजी त हिमत ई न थी त ॿाहिरि केॾा निकिरनि। मूंखे त ज़रूरी कमु हुयो, मां ज़रूरी कम सां बि कोन निकितसि। मां चयो न बाबा हिमत ई ख़तमु थी वई। सो सेकेंड डे ते असीं वियासीं, पोइ हुते मानी वानी खाधी, कॉफ़ी पीती। उते ई पंहिंजो हीअ असांजो पार्क ॾाढो ख़ूबसूरत ठहियलु आहे, इनजो मूं पूरो व्लॉग ठाहियो हो, मुंहिंजे चैनल ते हूंदो। ॿारनि पंहिंजो इंजॉय वग़ैरह कंदा आहिनि, पर एतिरो ॿारनि इन यूज़ करे चुका आहिनि। जेतिरा ॿिया ॿार बि अचनि था त हमसा चढ़ियो बि वापसि ली आयुसि। मम्मी सभु जेके आहिनि ही लूज़ लॻा पिया आहिनि, डपु थो लॻे ऐं किरी पवंदसि। सो बसि पंहिंजो ॿार खाई पी, मां चयो थोरो भले हिते इंजॉय कयो, पोइ वॉक कंदासीं। वॉक करण खां पोइ मूं चयो हिकिड़ो चकर हणूं पूरे पार्क जो, घुमी फिरी। मुंहिंजो हुन खां पोइ बि पंहिंजो कॉफ़ी पीअंदासीं, जेको खाधो पीतो थोरो पंहिंजो डाइजेस्ट वग़ैरह त कयूं। त ॿारनि जेसीं गेम वग़ैरह कई पे, त निमाज़ जो टाइम थियो त मां चयो निमाज़ पढ़ी छॾियां। मां तव्हांखे अंदरि खां बि ॾेखारियां, नंढड़ी एॾी प्यारी मस्जिद ठहियलु आहे। पर वैस पे त ॾिठमि त डोर ते ॿाहिरि मतिलबु इलाही सारा शूज़ पिया, त लॻो पियो ॿिए हंधि इलाही सारियूं औरतूं आहिनि जेके निमाज़ पढ़नि पियूं। त तव्हांखे ॾेखारियां, मूंखे कुवैत जी इहा शइ ॾाढी वणंदी आहे त मतिलबु तव्हां कहिड़े पासे वञो तव्हांजी निमाज़ क़ज़ा न थींदी। तव्हां हुते मतिलबु लेडीज़ जो हूंदो आहे जिते की रोड ते बि अगरि का तव्हांखे मस्जिद मिली वई, तव्हां निमाज़ पढ़ी वठंदा, तव्हांजी निमाज़ क़ज़ा न थींदी। जो हर जॻह ते मर्दनि ऐं औरतुनि जे लाइ निमाज़ जी जॻह ठहियलु आहे, विज़ू जी जॻह ठहियलु आहे। त मूंखे इहा ॾाढी मतिलबु ख़ुशी थींदी आहे ऐं मूंखे मज़ो ईंदो आहे अगरि अलॻि अलॻि मस्जिदुनि में वञी निमाज़ पढ़ां। इन करे जो नंढे हूंदे पढ़ियो हुओसीं, जे बि टुकड़े ते तव्हीं निमाज़ पढ़ो था त क़यामत जे ॾींहुं आख़िरत में उहो तव्हांजे लाइ गवाही ॾींदी। त इहा शइ ज़हन में वेठल आहे। पोइ जॾां वेंदी आहियां, मुंहिंजी दिलि हूंदी आहे अलॻि अलॻि जॻहियुनि ते वञी ऐं पंहिंजो निमाज़ पढ़ां, ताकी पंहिंजा गवाह ठाहियां पूरी दुनिया में, ऐं पंहिंजा गवाह ठाहे अचां त मुंहिंजी गवाही ॾियनि। सो ख़ैर पंहिंजो मूं निमाज़ पढ़ी वियसि, तेसीं ॿारनि रांदि वग़ैरह कई पे। जो है ना कोई वर्ल्ड रेसिंग जीती है। भाई तू विनर है, अभी से बोल अभी तू भी विनर है। दोनों विनर हो। विनर तो फर्स्ट विनर ये लास्ट विनर है। अदर विनर फर्स्ट विनर ये लास्ट विनर विनर नहीं कोई रोल चलिए पता लो लो लो। हेलो बाबा गाइस आते मंजू क्या बाय बाय वीडियो बन गया ज़ेड या यूट्यूब पे रखना तो नहीं ना तो ज़ेड करे ना पर ना मैं खबर सब करे सको था। माण्हू छा चवंदा त हमजा तो चलो जल्दी थी वियो आहे। ज़ैद खे लॻी पई हुई त रिकॉर्डिंग बंदि कयो, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। इन करे ज़ैद जेकी बि पंहिंजो का शइ ॾिसंदो आहे टीवी ते, हुनखे बेचैनी हूंदी आहे जल्दी उहो शइ मूंखे ॿुधाए। का स्टोरी अहिड़ी हूंदी आहे, अहिड़ी अहिड़ी स्टोरी ॿुधाईंदो आहे मूंखे, घटि ई सम्झ में ईंदो आहे। उहो पुछंदो आहे सम्झ में अची वेंदो, हा 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 अची वियो। त हुनखे पंहिंजी का स्टोरी ॿुधाइणी हुई, इन जे लाइ जे करे असां वॉक बि न करे सघियासीं। हिननि खे लॻो पियो जल्दी जल्दी पहुचो, पंहिंजो हली असांखे कॉफ़ी पियारियो। इन करे पंहिंजो असांजो घणो वॉक बि न थी सघी। मूं तव्हांखे नंढड़ी तव्हांखे ॾेखारिणो हो मूंखे
नंढी लेक वग़ैरह ठहियलु आहे उन में पंहिंजो एॾा सारा पखी वखी हूंदा आहिनि, एॾा ख़ूबसूरत पिया लॻंदा आहिनि। ऐं इतफ़ाक़ सां ज़ैद खे उते पंहिंजो क्लास फ्लो इलाही सारी छोकिरियूं बि मिलियूं। उन खां पोइ जेकी ज़ैद खे शर्म अचे, उफ़। रिकॉर्ड भी किया, इसने बोला मुझे, वाकई से नहीं, ज़ैद ने मुझे बोला कि क्लास करो। वाकई चल बन जगह बन जिसो अभी मेरे लिए वही कॉफी वही मीठा। ठीक है ओके। फोन से तो करनी ऑर्डर करे छा पहिरीं? अरे ऑर्डर ने तो चाबी फोन दे दो। ऑर्डर ॾे चवंदी पोइ ॾियां थी, ऑर्डर ॾे तव्हांखे ॾियां थी फ़ोन। थैंक यू जी, थैंक यू। आगे भी देंगे बाबा मुझे समूह ढूंढना ना इजी थे प्लेन ढूंढा था तारी मिक्स फ़ोन के तारी जीअं उहो पई आहे। असीं पास कॉफ़ी वठंदा आहियूं न, सिर्फ़ु ॿ वठंदा आहियूं, मुंहिंजे लाइ ऐं ज़ैद लाइ। पोइ मां थोरी थोरी करे असीं पंहिंजे कढी ऐं पंहिंजे हस्बैंड खे ॾींदी आहियां, क्योंकि घणो पीअंदा ई न आहिनि। पर 2 कप सां असां 3 कप निकिरी वेंदा आहिनि। सो असीं 3 इंजॉय कंदा आहियूं हिन शइ खे। सो वरी खाई पी करे साम्हूं हिकिड़ो स्टॉल लॻल हो, कोरियन क्रीम्स वग़ैरह हुयूं हुते। दिलि त मुंहिंजो ॾाढो कंदो आहे त पंहिंजो चहिरे जे लाइ अलॻि अलॻि क्रीमूं वठिजनि, पर मूंखे वठण न ईंदियूं। ऐं मूंखे डपु लॻंदो आहे का बि क्रीम यूज़ करणु, मुंहिंजी स्किन इलाही सेंसिटिव आहे। त कोशिशि कंदी आहियां त पंहिंजो जेतिरियूं घर जूं हर्बल शयूं वग़ैरह हुजनि घर जूं यूज़ कयां, अहिड़ी का शइ यूज़ न कयो चहिरो मुंहिंजो ख़राबु थी वञे। सो ख़ैर हुते मां बीहरसि थोरी देरि लाइ ॾिसण लाइ कहिड़ी कहिड़ी शयूं हुयूं, ॾाढी सुठी शयूं, पर का सम्झ में कोन आई। लेकिन हिकिड़ी शइ मूं वटि पंहिंजो एलोवेरा जेल कोन हुई, त उहा सिर्फ़ु मां उतां वरिती एलोवेरा जेल। ऐं उन खां पोइ बसि पोइ उतां निकितासीं मॉल मां। इलाही देरि थी वई, मग़रिब थियण वारी हुई। ऐं हमेशह इहो हूंदो आहे मग़रिब जे टाइम मुंहिंजे हस्बैंड खे ॾाढो हूंदो आहे त भई मग़रिब ताईं घर पहुची वञूं, या त मग़रिब खां पोइ निकिरूं या मग़रिब ताईं घर पहुची वञूं। सो मुंहिंजी तव्हां दिलि कोन पियो भरिजी। ऐं हुन जेकी सेल्स गर्ल हुई उन मूंखे एतिरियूं क्रीमूं ॾेखारियूं, मुंहिंजे हथ ते हणंदी वञे एतिरियूं, जो मुंहिंजा हथ एॾा सॉफ्ट थी विया। ऐं आख़िर में वेंदे वेंदे चई त पंहिंजो लिप बाम बि हणो। लिप बाम ॾाढो सुठो, मूं वरितो कोन, पर उहो हो ॾाढो सुठो, मूंखे मतिलबु सुठो लॻो, बिल्कुलु ईअं जेल वांगुरु, पर ॾाढो ख़ूबसूरत, मतिलबु सुठो, ख़ुशबू तमामु घणी हुनजे अंदरि सुठी हुई। सो पंहिंजो दिलि त इलाही चवंदी आहे शयूं वठण लाइ, पर एतिरो वठंदी न आहियां जो मूंखे सम्झ में न ईंदियूं। या त माण्हू इलाही रिसर्च वग़ैरह करे पोइ का सुठी शइ वठी छॾे त ठीकु आहे, न त आउं कोन वठंदी आहियां। सो ख़ैर बसि असीं पोइ निकिरी वियासीं मॉल मां ॿाहिरि। बसि इहे मुंहिंजो थोरो घणो हो असांजो 2 ॾींहंनि जी एक्टिविटी हिकु तरह सां मूं तव्हांखे ॾेखारी असांजी जेकी थी। उन खां पोइ बसि पोइ घर जी तरफ़ वियासीं। असांजे गेस्ट कुझु अचिणा हुआ घर में, त इन करे जल्दी हुई असांखे त जल्दी घर पहुचूं, गेस्ट खे अचिणो आहे। सो ख़ैर मूंखे ॾियो हाणे इजाज़त। तव्हांखे हीउ मुंहिंजो वीलॉग कीअं लॻो मूंखे कमेंट्स करे ज़रूरु ॿुधाइजो, मूंखे तव्हांजे कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। मूंखे सुठो सां कमेंट्स कजो, मुंहिंजी वीडियो सुठी लॻे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। इंशाल्लाह मिलंदासीं वरी कंहिं ॿिए वीलॉग में। पंहिंजो ख़्यालु रखिजो, मूंखे पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़। कैमरा में लगा महाणियो हेड से क्लास की है उई रोटी बिठा दो ना लगंदा मुंह करके बाहर निकल दो।